प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आऊं आहियां वहां जो पंहिंजो गुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां साहिली पट्टीअ जी हिकु अहिड़ी बस्तीअ में पहुता आहियूं जंहिंजो नालो आहे मोहम्मद इस्माइल समेजो। मोहम्मद इस्माइल समेजो जी बस्ती जातीअ खां ॾखिण तरफ़ 28 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे ऐं समुंड खां उत्तर तरफ़ 10 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। नाज़रीन हीउ सॼो जेको डेल्टा जो इलाइक़ो आहे उहो मसइलनि सां भरियो पियो आहे ऐं हिते ज़िंदगी जी का बि बुनियादी सहूलियत कोन्हे का ऐं मोहम्मद इस्माइल समेजे जे ॻोठ में बि ज़िंदगी जी का बुनियादी सहूलियत कोन्हे का। हिन जदीद दौर में हीअ जेका बस्ती आहे हीअ जेको ॻोठु आहे उहो बिजली जी सहूलियत खां महरूम आहे। हिननि जो स्कूल उहो भॼी भुरी पियो आहे, हिन जा ॿार तइलीम खां महरूम आहिनि, हिननि वटि वाटर सप्लाई जी स्कीम कान्हे का NGO हिननि खे हिकिड़ो नलको ॾेई वई हुई जिथे असां जूं अमड़ियूं ऐं अदड़ियूं उहे पाणी भरण थियूं वञनि, ॻोठ खां ॿाहिरि उहो नलको आहे उते भरण थियूं वञनि। हिननि वटि सुई गैस बि कोन्हे का, ड्रेनेज जो को तसवर कोन्हे को, हिननि वटि बिजली जा यानी हीअ ज़िंदगी जे जुमिले बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। अचो त पाण मोहम्मद इस्माइल समेजे जी बस्ती हीअ समा सिंध जा हुक्मरान रहिया आहिनि, समा ॼाम सुल्तान तुंहिंजी ज़ात इहो लतीफ़ साईं बि उनखे ॻायो आहे। त अचो त पाण हिननि सां गुफ़्तगू करियूं ऐं हिन खां हाल अहिवाल वठूं त हिन जो वक़्तु कीअं थो गुज़रे। ख़ुशि आहीं चङो भलो? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? महिरबानी। ख़ैर कमकार करी? कमकार कहिड़ो कंदा आहियूं, बेरोज़गार आहियूं, ठला वेठा आहियूं। हाँ भला का मज़दूरी या छा? मज़दूरी कंदा आहियूं, अब सबरी दरिया जो धंधो कंदा आहियूं, बसि हुन मां पेट गुज़र कंदा आहियूं। माना समुद्र ते मच्छी जो शिकार? मच्छी जो शिकार कंदा आहियूं। मच्छी ते बि हाणे पहिरियां ठीका हुआ, हाणे वरी कब्ज़ा आहिनि। कब्ज़ा त वॾे माण्हुनि जा हूंदा, लाज़मी कब्ज़ा त आहिनि। हा इहो कब्ज़ा पोइ केतिरी तव्हांखे बचत थिए थी? बचत घणी थी थिए, बचत माना हिन दौर में बचत आहे कोन, उमिरान कान त माना कांटा चाढ़े छॾिया आहिनि। हा महांगाई हर शइ जी महांगाई करे छॾियूं। जंहिं जॻह ते अटो माना 45 रुपया किलो बि वरितोसीं, उन जॻह ते माना सम्झ हाणे त 80 रुपया वञी थियो आहे। 80 रुपया पोइ हाणे महांगाई तो हा न, माना पाण त ग़रीब माण्हू पेट में ॿधा पिया आहियूं न। पेट में ॿधा पिया आहियूं। भला स्कूल जी छा पोज़ीशन आहे तुंहिंजे ॻोठ? स्कूल त हींअर त ठेकेदार माना आयो तो अस्पताल माना स्कूल त टोड़ियो भाई, अस्पताल जी असांखे ज़रूरत आहे। मेन शइ त पाणी। स्कूल टोड़े वियो आहे छा? माना नई बिल्डिंग? नई बिल्डिंग ठहे थी। इहो बंदि घणा साल हुयो? बंदि तक़रीबन बंदि ई हो ई कोन, माना स्कूल चालू हूअं असांजो आहे। हा मास्तर आहे, घर जो मास्तर आहे, पढ़ाईंदो आहे छोकिरो। हा पर हाणे उहो माना पंहिंजो उनजी बिल्डिंग हाणे थी मिले? बिल्डिंग हाणे नहीं मिली। छा उहो पंहिंजो ॾिनी आहे तव्हांखे, तव्हांजी सूबा असेंबली जे मेंबरनि ॾिनी? न गवर्नमेंट तरफ़ां मिली आहे या NGO तरफ़ां? न गवर्नमेंट तरफ़ां। गवर्नमेंट ॾाढो सुठो थियो आहे। स्कूल तइलीम तमामु ज़रूरी आहे। भला पीअण जे पाणी जी छा सूरत हाल आहे? पीअण जे पाणी जी वॾी सूरत हाल आहे। पीअण जो पाणी असांखे मिले ई कोन। छा वाटर सप्लाई कोन अथव? न कुझु कोन्हे। पोइ पाणी किथां आणियो? हीअ NGO वारनि हींअर हैंड पंप ॾिनो असांखे, जो पीअण जी सवलात मिले बराबरि आहे, जो 50 घरनि जो पाणी माना हिन में इस्तेमालु कंदा आहियूं। इहो माना जर जो पाणी जर जो पाणी आहे न? बिल्कुलु मिठो। इन जो मक़सदु इहो थियो त हिते जर जो पाणी मिठो आहे, पर तव्हां उनजी टेस्ट कान कराई आहे त उन में? न इहो बिल्कुलु न, जर जो पाणी टेस्ट थियल आहे। टेस्ट थियल आहे? बिल्कुलु टेस्ट थियल आहे। छा इहो भलो? हिते NGO वारनि जॾहिं असांखे हिते नलको ॾिनो अथई न, तॾहिं इहो ई माना पाणी हिते जेॾी महिल बोर कयूं उहो ई पाणी माना टेस्ट लाइ खणी आहे। सही। त इहो जर जेको हिते निकितो माना बिल्कुलु मिठो निकितो। इहो भलो थियो ॾाढो। भला हाणे तव्हांजी बस्ती 50 घरनि खां बि मथे आहे? जी हा। आबादी बि चङी आहे? आबादी शहर खां ताईं इलाही वेठा आहियो परे? शहर खां परे। डिस्पेंसरी का नंढड़ी अस्पताल सर बोड़नि में आहे, बाक़ी हिते त असांजो अस्पताल न आहे। परे असांखां परे आहिनि भाई, हिते असांजो अस्पताल न आहे। हिते अस्पताल कोन्हे। अस्पताल जी असांखे वॾी ज़रूरत आहे। अस्पताल बि कान्हे का, पाणी बि कोन्हे को, वाटर सप्लाई बि कोन्हे, घटियूं भला पकियूं आहिनि? घटियूं पकियूं कोन्हे, कचियूं घटियूं। ऐं गटर लाइनूं तव्हांखे कढी ॾिनियूं अथनि? न कोन कढी। बिजली बि कान अथव? बिजली बि कोन्हे। माना हिन जदीद दौर में तव्हां वटि बिजली बि कान्हे? बिजली बि आहे कोन। वोट त कंदा हूंदव न? वोट त जाम ॾींदा आहियूं, वॾे रिशाई आहे, वोट वठियो वञनि असांखां, पोइ वरी वापसि अचनि ई कोन। इहो माना सदाईं ठगियूं थियनि पाण सां? गुस्सो अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे। हा पोइ हाणे इन जे लाइ तूं समाजी कारकुन बि आहीं? जी हा। ऐं माण्हुनि जी ख़िदमत बि करी थो, पंहिंजे हाल सारू मदद बि करी थो? बिल्कुलु। को गौर वीचार या का सोच वीचार त बाबा वोट बि ॾियूं था, मिले बि कुझु कोन थो, वरी पोइ उनजो को हल बि त कढूं न? हल केरु कढंदो हुन में? अव्हां ई कढंदो जेके वोट? असांखां वोट वठी हलिया वञनि, चवंदा हा पोयां ॾींदासीं। विया आहियो न वरी? बिल्कुलु विया आहियूं, 2 टे चकर विया आहियूं वठनि। छा था चवनि? चवंदा बसि ॾींदासीं। भला ॻोठ में के बीमारियूं बड़ियूं आहिनि छा? बीमारी छो कोन्हे आहे ॻोठ में? बीमारी त मन थिए थी न।
कहिड़ी बीमारियूं माने सब बीमारी कारी साई भी थिए थी माना टीबी भी थिए थी बुखार भी थिए थो दस्त भी थींदा मलेरिया भी थिए थो ऐं चमड़ी जूं बीमारियूं बि आहिनि बिल्कुलु आहिनि छाकाणि त जेल टावर इलाइक़ो आहे न त हिन जी चमड़ी बीमारी जाम जाम हाओ भला तूं घणो पढ़ियो आहीं आऊं तक़रीबन 8 क्लास पढ़ियल आहियां 8 क्लास अॻिते कोन पढ़ी सघे न पढ़ी छा कयां बेरोज़गारी वधी हुन में माइटनि ख़र्चो न पूरो कयो कीअं पढ़ी सघंदा आहियूं हा सही ॻाल्हि आहे गुरबत में माण्हू इहे मसइला आहिनि वॾा शादी थियल अथई शादी थियल आहे घर वारी गुज़ारे वई आहे घरवारी गुज़ारे वई हा औलाद औलाद आहे 2 छोकिरियूं न कहिड़ो छोकिरो आहे अच्छा हाणे उन्हनि जे पढ़ाइण जे लाइ को सोची पढ़ाइण जे लाइ छा सोचींदा असां ग़रीब माण्हू छा पढ़ाए सघंदा आहियूं न मतिलबु ग़रीब माण्हू तइलीम ते एतिरो तइलीम वधि में वधि असां 5 क्लास पढ़ाए सघूं था बाक़ी मथे त नथा पढ़ाए सघूं न एतिरी त असां आमदनी कोन्हे जो असां मथे पढ़ाए सघूं आमदनी जा भला ज़रिया कीअं पैदा कजनि तूं हिकिड़ो समाजी कारकुन इहो सम्झाए ज़रिया जेकॾहिं आमदनी जेकॾहिं थिए थी पाणीअ वसीले जे आबादीकार बेरोज़गार वेठा आहियूं हूअं त बेरोज़गार वेठा आहियूं जेकॾहिं पाणी थिए थो त असांजे अञा बि माना सम्झ गुज़र सफ़र थिए थो जेकॾहिं पाणी नथो थिए त पोइ असांखे गुज़र आहे ई कोन भला माल धार जी ॿकरियूं या इहे इन क़िस्म जूं त कुझु माण्हू पेरनि ते बीही सघे थो मालदार जे त उहो माण्हू पेरनि ते बीहो सघे थो पैसो हुजे न माल जो पोइ माल ख़रीद करण लाइ उहो बि असां वटि पैसो थो हुजे पैसो त आहे कोन पोइ माल किथां ख़रीदींदो सरकार खां कहिड़ो मुतालबो कंदे त कहिड़ा मसइला तव्हां सरकार खां असां जो मुतालबो इहो करियूं न असां बेरोज़गार वेठा आहियूं कुझु असांखे रोज़गार मिलनि न हा रोज़गार छा मिले ॻोठ जे लाइ हैंड पंप मिलनि लाइट मिले हाओ ऐं अस्पताल बि मिले रोड कोन्हे मेन रोड असांजी रोड त आहे कोन्हे इहा बस बरो रोड आहे बरसातियुनि में रोड त कम ई कोन्हे हा बारिशुनि में तव्हांखे तकलीफ़ थी वॾी तकलीफ़ थिए थी असांखे फारूक कहिड़ा हाल आहिनि बाबा अल्लाह शुक्र आहे कीअं पियो वक़्तु गुज़रे मेरे मालिक जो शुक्र आहे सही पियो गुज़रे ॻोठ में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि ॻोठ में रोड न आहे पाणी बि न आहे हाओ ऐं अस्पताल बि कोन्हे स्कूल छुटी आहे इलाही टाइम थी वियो आहे उहो ठाराऊं ई कोन आहे ॿार बेतइलीम आहिनि तइलीम आहे कोन माना इलाही असां लाइ तकलीफ़ूं आहिनि सुई गैस अथव सुई गैस बि कोन्हे घटियूं बि पकियूं कोन असां ॾिसूं पिया उहे बि कोन्हे ऐं गटर जूं लाइनूं बि कोन उहे बि कोन्हे असां वटि बीमारियूं कहिड़ियूं आहिनि ॻोठ में बीमारियूं साई बि थींदी आहे टीबी बि थींदी आहे कालरा बि थींदी आहे बुखार बि थींदो आहे पेट जो सूरु पवंदो आहे उनजे लाइ तकलीफ़ थींदी आहे अस्पताल बि कोन्हे ऐं वरी पर या जाती जाती अस्पताल उनजे लाइ असांखे तकलीफ़ थिए थी वञण जे लाइ घणो पढ़ियो आहीं मैट्रिक भरियो आहे मैट्रिक पढ़ी अॻिते कोन पढ़ी आहीं फर्स्ट ईयर में फार्म भरायो अथव भरायो थी जी इहो भलो कयो थी यूनिवर्सिटी ते पढ़ण जो इरादो आहे या न जी आहे हा इहा भली ॻाल्हि आहे वोट त ॾींदा हूंदव हा वोट ॾींदा आहियूं उहे तव्हांखे छा था ॾियनि वोट वारा ईंदा आहिनि वोट वठी ईंदा आहिनि असीं वरी वेंदा आहियूं उन्हनि जो कमु त उहे असांखे कमु कोन ॾींदा आहिनि जेका हा करे छॾींदा आहिनि पोइ ॾींदा न आहिनि ॾींदा कोन न उनजे लाइ तव्हां नौजवान आहियो ऐं का सलाह मशवरो करे गॾिजी वञो न या उनखे चओ उन्हनि खे असीं इलाही चकर चयो आहियूं ऐं प्रोग्राम कया आहियूं पर उन्हनि असांजी ॻाल्हि कोन था ॿुधनि उहे सुता पिया आहिनि बसि वोट वठोसि मेवरनि भई असांजो मोरी वारो भला हिते तव्हांजो कहिड़ो मसइलो आहे शेरखान मोरी असांजो मकान आहे इहो तव्हां को माण्हू मरी वेंदो हलियो आहे पोइ उन असां उकारण जे लाइ तकलीफ़ हूंदी आहे को हिकिड़ो प्रोग्राम आयो उन पथर लाहे वियो हलियो अञा ताईं उहे ठाही कोन ॾिनी आहे मोरी माना अञा कोन अञा ठाहे कोन ॾिनी आहे अच्छा तव्हांजा गुज़र सफ़र कीअं थिए गुज़र सभु तकलीफ़ में ॾाढा गुज़रनि था माण्हू दरिया था मारीनि ऐं मज़ूरी पढ़ाई कनि था ऐं घर जो रोज़गार आहे कोन घर वेठे आहे कोन पाणी जी वॾी तकलीफ़ आहे ज़मीनूं गैराबाद आहिनि कंहिं सालनि खां अच्छा उनजे करे ॾाढी गुरबत आहे हिन ॻोठ में ख़बर कहिड़ा हाल आहिनि बाबा पौधो होन तैयार तू ॿुधा कीअं पियो वक़्तु गुज़रे वक़्तु मिड़े हलाला करियो हा जी हा ॾुखियायूं आहिनि ॾुखई ॾाढी कहिड़ियूं ॾुखियायूं आहिनि बस पोइ खाली वेठा आहियूं घर बेरोज़गारी खाली रोज़गार आहे कोन हाओ पोइ कॾहिं दरिया ते कॾहिं फार्मनि ते फार्म इहे जेके कुकड़नि जा या हा अच्छा उते घणी मज़ूरी थी मिले मज़ूरी बसि 9,000 महिनो ॾींदा 9,000 रुपया महीनो राति ॾींहुं वहंदा राति ॾींहुं उते कमु था कनि जी हा 9,000 रुपया त सफ़ा थोरा आहिनि बस हुन में 4-5 हज़ार रखंदा 4-5 हज़ार बचंदा 4-5 हज़ार मां पोइ कहिड़ी बचत थींदी तव्हां घणा भाइर आहियो 12 असीं 6 आहियूं छहियूं हा अच्छा ॿिया पढ़िया आहिनि पढ़ियल केरु बि कोन्हे तूं बि कोन पढ़ियो आहीं जी हा अच्छा 6 ई मज़ूरी कयो 6 कोन कंदा 4 कंदा आहियूं 4 वरी ॿ नंढा आहिनि जी हा उहे उनजो भला पढ़ाई जो तव्हां वटि छा निज़ाम आहे पढ़ाई ॿार पढ़ाई कोन था ग़रीब माण्हू ई पैसो कोन्हे हिते ॻोठ में स्कूल आहे त पढ़ाई कोन्हे न स्कूल बि त हाणे थी बिल्डिंग ठहे जी हा पहिरियां त हुई ई कान न हा इहो हाणे मंज़ूर कई जी हा छा भला पीअण जो पाणी उहो को हिते तव्हांखे टैंकी वेंकी का ठाहे ॾिनी अथनि या छा का शइ कोन्हे पाणी टांकी न नलको कुझु बि न का शइ कोन्हे सुई गैस का सुई गैस बि कोन्हे असां वटि सुई गैस बि कोन्हे न ऐं घटियूं घटियूं बि कोन्हे कचियूं आहिनि
उहे बि कचियूं। जी हा बारिशुनि में तव्हांजी कहिड़ी सूरत हाल थी थिए? बसि वॾी तकलीफ़ गुज़रंदो थिए। अच्छा, हा बीमारी बड़ी में त पोइ ॾाढो ॾुखिया थींदा हूंदव न? ॾाढा ॾुखिया थींदा आहियूं। डिलीवरी जो केस थिए त माण्हू उन न्याणी खे कीअं खणी वञे शहर ताईं, रस्तो आहे कोन। रस्तो आहे कोन, बसि पोइ टाइम लॻी वेंदो, 2-2.5 कलाक सफ़र थी वेंदो। हा, 2-2 कलाकनि में पोइ मरीज़ जी ख़बर न आहे कहिड़ी सूरत हाल थी आहे। पोइ हयाती हूंदी त बचंदो, मरी वेंदो। बराबरि। इहो भला वोट त ॾियो था न, जी हा उहे छा था कनि नुमाइंदा तव्हांजा? बसि वोट असांखे ॾियूं था, वोट खणी वञनि था, पोइ हिते अचनि था, हिते मिठा मिठा थियो था, वोट वठी वञनि, हाउ तॾहिं उहो चढ़ियो वञनि, पोइ वरी असीं वञूं था त उहो चवंदा बसि हा जी हा तव्हांखे ॾींदा ॾिना सुभाणे हाउ ॾींहं कोन। ॿिया के त कहिड़ा हाल आहिनि बाबा? बस दुआऊं तयार तूं ॿुधा। महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं ठीकु आहियां। इहो पढ़िए सही कुझु? न पढ़िया ई कोन्हे। हा, स्कूल कोन हुयो उनजे करे या? स्कूल हो पर स्कूल कहिड़ो टुटी वियो, हाउ पोइ हुन करे 2-3 सालनि खां पोइ बंदि थी वियो। तूं हाणे कमकार कहिड़ो करीं? कमकार कहिड़ो ई मिड़े मज़दूरी करियूं, ॿियो छा कर। मज़दूरी था कयो? हा। मज़दूरी घणी थी मिले रोज़ाना? मज़दूरी 100-150। 100-150 त माना इहो त 4,500 रुपया वञी थिया। 4,500 में सॼो महीनो कीअं हलंदो हूंदो? बसि पोइ गुज़र त करणो पियो। हा, ॾुखियो सुखियो गुज़र त करिणो पियो। मज़दूरी कहिड़ी थो करीं? मज़दूरी 60 किलो 60 किले जी मज़दूरी। बसि। देवियूं बि कटींदा आहियो छा? हा हा, उहे घणे माण्हू था वठनि तव्हां खां? मण 60-70। 60-70। हा, रोज़ माना 2-3 मण कटियो तॾहिं वञी को 2 मण 2.5 मण बसि। तॾहिं वञी 150-200 हा। मिलनि, ईअं न? हा। भला ॻोठ में तव्हांखे सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि कहिड़ियूं कोन्हनि, इहो भला थोरो तफ़सील ॾे। सहूलियत कहिड़ी आहे, नलको ॿियो आहे कोन, रोड इन ई कोन, हाउ ग़रीबत आहे। स्कूल बि हाणे थो ठहे। स्कूल बि हाणे थो ठहे। का अस्पताल भला नंढड़ी? अस्पताल हिते आहे कोन, जाती शहर खां सवाइ हिते अस्पताल आहे कोन। माना बीमारी थिए त जाती ताईं वञिणो पवे, जाती थी। ईअं न? हो ऐं पंहिंजो हिते तव्हांखे घटियूं बि पकियूं कोन्हनि, घटियूं पकियूं कोन्हे, का शइ कोन्हे, सुई गैस बि कान अथनि न? सुई गैस बि कोन्हे। इहो त तमामु वॾा मसइला आहिनि। तव्हांखां वोट त वठंदा हूंदा? वोट वठंदा आहिनि। वोट वठी वञनि पोइ वरी संभाल ई कोन लहनि। संभाले चालू वञे, बसि वोट वठी वञे, हिते अचनि था वोट वठी वञनि, 2-3 ॾींहं अॻियां पोयां थियनि पिया, हाउ वोट वठी वञनि, पोयां वरी अचनि ई कोन था। अवां वरी वेंदा आहियो न ॾींहुं? हा, 2-2 चकर वेंदा आहियूं। मिलनि था तव्हां सां? मिलनि था, बसि अॻो हा जी हा। हा जी, बुख कान्हे, बाक़ी कमु बसि। कोन्हे, ईअं न? हो अच्छा, पोइ हाणे इन मसइले जो हल कीअं कढिजे? मसइले हल कीअं कजे? इहो बसि। माना हुननि वटि ॻोठ वारा त वञनि तॾहिं मसइले जो हल निकिरंदो न। गरजी सरजी वञण सां सिधी ॻाल्हि कजे त भाउ तव्हांखे असां वोट ॾिना आहिनि। घरजी सरजी त वेंदा आहिनि, हाउ अॻो हा जी हा, अॼु था ॾियूं सुबुह जो था ॾियूं, मसइलो हल नथो थिए। मसइलो हल नथो थिए। अच्छा, भला ॻोठ में बीमारियूं बि आहिनि छा? हा, बीमारी हरी बीमारी आहे, कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? बुखार, टीबी, कारी साई, हुन में मथे में सूर। भला सरकार कॾहिं के डॉक्टर मोकिलिया आहिनि का टीमूं वीमूं या छा? न न, हिते असां अस्पताल ई कोन्हे, टीमूं छा में ईंदियूं? न टीमूं मतिलबु ॿाहिरां अचनि, अचे हिते को इंजेक्शनूं हणी वञनि या को स्प्रे थिए या मच्छरनि खां को बचाव जो सिलसिलो थिए, इहो थींदो आहे? न, हिते अचे ई कोन्हे न, हिते अचनि ई कोन। न जाती शहर खां सवाइ हिते अचे ई कोन्हे। नाज़रीन, मोहम्मद इस्माइल समेजे जी वस्ती जा किस्सा ऐं कहाणियूं जारी आहिनि। वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, मूंसां गॾु रहिजो। साईअ खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार अचो त पाण मोहम्मद इस्माइल समेजे जी वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं। रमज़ान खान कहिड़ा हाल थी? ख़ुशि? साईं दुआ अलाह करम तव्हां तबियतूं ॿुधायो। कीअं आहिनि? अलाह जी महिरबानी। कीअं पियो वक़्तु गुज़रे? साईं अलाह जी महिरबानी पियो गुज़रे, ॾुखियो सुयो। तव्हां वटि हिते ॾाढा मसइला आहिनि। तव्हां डेल्टा हिन साहेली पट्टी जा माण्हू आहियो जी साईं। ऐं हिते घणे क़दुरु मच्छी ते गुज़र सफ़र थींदो। ॿुधो अथऊं त हाणे मच्छी ते बि पंहिंजो कोन था मारणु ॾियनि, उन ते बि बंदिशूं आहिनि। इहे असांखे थोरा तफ़सील त ॾियो। हा साईं, मच्छी ते वॾनि माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि हो ऐं जेके ठिका अॻे ठिका हूंदा हुआ, ठेकेदारी सिस्टम हुयो, हाणे ठेकेदारी निज़ाम ख़तमु थियो आहे, त उनखां पोयां वॾेराशाही जे हिसाब सां कुझु हाणे वरी कब्ज़ागिरी कब्ज़ागिरी आहे, डंडनि ते ढोरनि ते कब्ज़ागिरी शुरू आहे। उन हिसाब सां जेको सो ग़रीब माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी। जेके माण्हू मारी मच्छी जी मारी बि कंदा आहिनि या झिंगनि जी मारी बि कंदा आहिनि, उन ते गुज़र कंदा आहिनि, उहे माण्हू अॼुकल्ह ॾाढा ॾुखिया आहिनि। हिन वक़्तु माना उन्हनि जो वक़्तु इलाही ॾुखियो गुज़रे थो। तव्हां वटि न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न छा जी साईं। का सहूलियत ई कान्हे का? हा साईं, न रोडनि जी सहूलियत आहे असां वटि, न हिते लाइट आहे, न स्कूल जेके किथे त आहिनि ई कोन के ॻोठ में, पर जंहिं ॻोठ में स्कूल आहिनि साहेली पट्टी में, उहे बि तक़रीबन बंदि आहिनि ऐं उस्ताद आहिनि कोन, ऐं तइलीम जी सहूलियत का बि कोन्हे, न अस्पताल जी सहूलियत आहे असां वटि। सिहत जी ऐं तइलीम जी सहूलियत न आहे। न साईं।
इहो तमामु वॾो मसइलो आहे ऐं ॿिया कहिड़ा पीअण जो पाणी बि तव्हां साईं हा साईं पीअण जे पाणी जो वॾो मसइलो आहे। उनखां अलावा आबादी जे लाइ पाणी न आहे हिते। उन हिसाब सां कुझु माण्हू त लल पलाणू करे के किंजर ताईं के सांगड़ ताईं अलाए किथे किथे वञनि था, जुमपीर ताईं पनकानी जूं मज़ूरियूं कनि था। हिन वक़्तु इलाही कुझु माण्हू लल पलाणू करे निकिरी विया आहिनि ऐं कुझु उहे माण्हू रहिया आहिनि हिते हिन ॻोठनि में, हिन साहेली पट्टी में, जंहिं माण्हुनि जो माना कुझु गुज़र थिए थो गुज़र सफ़र मज़दूरी ते। उहे माण्हू जेके 150-200 रुपया ॾियारी कमाईंदा पंहिंजो गुज़र कनि था ऐं जे तकलीफ़ का बीमारी घर ॻोठ में थी थी वञे का घर में अचानक, त उहे माण्हू ॾाढा मजबूर आहिनि। उन्हनि वटि 5 रुपया एतिरा न आहिनि जो कोई शहर ताईं पहुचनि ऐं पहुचण लाइ वॾा मसइला आहिनि। हिकिड़ा रोड न आहिनि, ॿियो उहे माण्हू शहर ताईं पहुची नथा सघनि, त उन्हनि माण्हुनि जे लाइ वॾा ॾुखियाई थिए थी। वोट त ॾियो था न, पोइ उहे छा था कनि? साईं वोट वठण जे लाइ त ईंदा आहिनि, 10 दफ़ा ईंदा आहिनि उहा वोट। हर माण्हू हिते जेके असांजा ॻोठनि जा माण्हू आहिनि उन्हनि जो बि इहो ई ज़हन हूंदो आहे त असां वोट ॾियूं, असांजा ई वॾेरा आहिनि। पर वोट वठण खां पोयां उहो वॾेरा न असांजा हूंदा आहिनि न असीं वॾेरनि जा आहियूं। सिर्फ़ु कंहिंजो बि न आहे, सिर्फ़ु हा में हा मिलाईंदा। जी हा साईं, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हा हिन ॻोठ में बारिशूं पवनि थियूं त पोइ त ॾाढी सूरत हाल ख़राबु थींदी, कुझु हेठि बि ॾिसिजे पियो। साईं हीअ ॻोठ त कुझु हेठां आहे उन हिसाब सां थियनि थियूं, पर हिन खां अॻियां रोड ई न आहे। हिते अञा टुटल रोड आहे, पर तक़रीबन जेके अञा 10 किलोमीटर अॻियां साहेली पट्टी सां लॻ समुंड किनारे सां जेके ॻोठ आहिनि उते कुझु बि न आहे, कचो रोड बि न आहे। हीअ त उते कचो रोड बि न आहे, उते माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थिए थी। ऐं उहे माण्हू जेकॾहिं बरसाति बारिश थिए थी उन हिसाब सां जॾहिं का बीमारी थी वञे त उहे माण्हू खे कुल्हे ते खणी रोडनि ताईं अचनि था, पोइ उनखां पोइ हितां गाॾियुनि में खणी शहर ताईं पहुचनि था। साईं हाणे असां त मसइले जो हल इहो आहे त गवर्नमेंट खे अपील कंदासीं, सो अॻियां बि करे चुका आहियूं, वॾनि माण्हुनि ताईं विया आहियूं ऐं वरी बि असां वरी बि गवर्नमेंट सिंध खे अपील था करियूं त असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि, मेन मसइलो आहे पाणी ऐं अस्पताल ऐं उनखां अलावा रोड ऐं लाइट, इहे मेन शयूं जेके आहिनि असांजा मसइला, उहे असां वज़ीर आला सिंध खे बि अपील था करियूं ऐं असांजे MPMN खे बि चऊं था त असां सां महिरबानी करे जेके असांजा मसइला आहिनि तव्हां वाक़ुफ़ बि आहियो ऐं तव्हांखे वरी बि असां ॿुधायूं था जेके असांजा मसइला आहिनि महिरबानी करे हल करियो। अम्मा तबियत कीअं आहे? अब सही है, कीअं पियो वक़्तु गुज़रे? बस अब अल्लाह ते बारा पियो वक़्त गुज़रे माशाअल्लाह। अकेली वेठी? हा, औलादड़ो कहिड़ो अथई अम्मा? बचन छल 3 पुट आहिनि, 2 नियाणियूं। भला शादियूं करायूं अथई न? शादी हिकिड़े छोकिरे जी कराईसीं, सो हुनजी छोकिरो बि गुज़ारे वियो, ॿियो छोकिरो थी हिनजी माई बि गुज़ारे वई आहे। हा मां पोइ हाणे त नुंहुं कान्हे? न आहे मूं हिकिड़ी। हा, उहा ख़िदमत चाकरी तुंहिंजी का करे थी? हा कंदी, पोइ ॿियो केरु कंदो अब्बा? घर वारो जहिड़ो आहे? हा हा उहो बि आहे। अच्छा, भला अमाने ॻोठ में तव्हां वटि को स्कूल आहे? स्कूल हुयो मथे आहे, हा, मगर अस्पताल कोन्हे, हा, पाणी वाणी कोन्हे। पोइ बच्चा वीचारा धंधो ई दरिया जो कनि, जा इहो को वञनि कुकड़नि जे फार्मनि ते, पोइ हुन मां गुज़र करी। माना गुज़र सफ़र सॼो हुयो समुंड जी मच्छी ते, कुकड़नि जे फार्मनि ते। हा, पोइ वीचारा बचा पोचा कनि, जे पाणी अचे त सारियूं थियनि त पोइ 2-3 महीननि जो टाइम कढी वञूं, पोइ इहे वीचारा दरिया इहे बचा। तव्हांजे ॻोठ में त का नंढड़ी अस्पताल बि कान्हे? न बा कोन्हे अस्पताल कोन्हे। भला रोड बि कोन्हे? रोड बि ई ॾिसां थो थोरो थबड़े पियो या गाॾियूं हलियो नथियूं सघनि, अघाई सगाई वञूं शहर, पोइ वीचारा बच्चा टेरड़ी खणी वञनि। हा, पोइ मां इहो भला 1999 वारी जेका ॿोॾ हुई, जेका सामूंडी, हा सामूंडी ॿोॾ आई हुई, यादि अथई अम्मा? हा भाई यादि आहे। हुन भला छा कयो हुयो? माण्हू मुआ तूफ़ान आयो, माण्हू मुआ वीचारा जाम मरी विया। हिन ॻोठ जो त बचाव? हा, असांजे ॻोठ जो बचाव थियो, जो इहो स्कूल हुई न तंहिंमें बि बचाव वधासीं। पाणी माना सफ़ाई वॾो पाणी हेतिरो हेतिरो, माल मताव त मुआ हूंदा? जाम मुआ, हिते त सॼी माना क़यामत थी वई। वैसे बाबा पोइ जेको हूंदो लिखियो। अम्मा ॿिया कहिड़ा बीमारियूं कहिड़ियूं आहिनि हिते ॻोठ में? बीमारी TB, खंघ, साह, दम, कारी साई बि अथव न? हा, पोइ भॼूं छा जाती, बचा वीचारा असां मड़नि खे टेरे भॼनि। भला जेके कुराड़ियूं अमड़ियूं हुयो उन्हनि खे बेनज़ीर जा पैसा मिलनि? हा हा भा मिलनि, बेनज़ीर जा असांखे मिलनि, कूड़ को करियूं। तोखे अम्मा घणा मिलिया? अबा मूंखे मिलनि 12,000। अच्छा, इहो जेके हाणे मिलिया 12,000? अच्छा, उनखां अॻु में घणा मिलंदा? अॻे जहिड़ा असांखे 6-6 हज़ार मिलंदा, पोइ वरी जहिड़ा असांखे हाणे 12,000 मिलनि पिया।
12,000 मामा थियो थो वञे गुज़र सफ़र बसि पोइ अलाह ते 12 ॿिया महीने खां मिले 3 महीननि खां पोइ था मिलनि। हा त पोइ इहो त माना वञी थियो 2-4 हज़ार रुपया महीनो 4 हज़ारनि में छा थो अमा अॼुकल्ह थिए। बसि अलाह ते 12। अमा वोट त कंदी हूंदी आहे न। हा वोट ॾियां पोइ वोट उहे उन्हनि कॾहिं तुंहिंजी सार लधी आहे। उहो वोट वठी भॼी वञनि सार था लोन। हा माना ठगी कयो था भॼो वञे। बसि सार था लोन हा ठीकु उन खे वोट वठणो आहे सो वठनि ॿियो छा बा। सही सही अमा तव्हांजे ॻोठ में लाइट बि कान्हे। न न बा न की लाइट न की रोड न की ॾिस रोड आहे वठी आया हूंदा ईअं रोड आहे जे असां मड़ियनि खे बुखार सुखार अचे पोइ वीचारा बचा टेरड़े वञी पोइ गाॾियुनि ते पोइ खणी वञनि पोइ छा करी। अमा तबियत कीअं अथई। अब्बा मुंहिंजी तबियत सही आहे। सही अथई अमा तबियत। हा मुंहिंजी अमा तबियत लॻे त कोन थो तुंहिंजी तबियत सही। हा न बाबा बसि हाणे पोड़ी थी वई आहे या नियाणी हिकिड़ी गुज़ारे वई हुअमि अलाह तंहिंजो बि थोरो थको इंसान खे ॾुख हूंदो। हा छा थियो अदड़ी खे। अदड़ीअ खे हुई इहा शुगर जी बीमारी। हा शुगर जे करे गुज़ारे वई। हा गुज़ारे भला पंहिंजे घर जी कई हुई या ईअं गुज़ारे वई वीचारी। न बाबा घणेई इलाज करायासीं घणेई ॿिया करायासीं पर उन वीचारीअ ते उन ते इलाज न पियो। पुटड़ा घणा अथई अमा। अबा अलाह जो शुक्र 4 आहिनि। 4 आहिनि। शादियूं करायूं अथई न। हा शादी करां चइनी जूं। चइनी पोइ त तोखे 4 नूंहं आहिनि ख़ैर जी। हा 9 मुंहिंजी ख़ैर ई 4 आहिनि बा। तोखे भला को ख़्याल रखनि थियूं या। बसि बाबा मूंखे हाणे जो मानी टिकी ॾीन पई खियां पियां पई। हऊ हा भला छा ॿिया ॻोठ में कहिड़ा मसला अथव। बिजली अथव। बिजली न आहे बाबा। बिजली कान्हे। न भला सुई गैस आहे। कुझु बि न आहे। रधो पको छाते थिए। असीं काठियुनि ते करी। काठियुनि ते कंदा आहियो। हा काठियुनि भला का नंढड़ी अस्पताल अथव। इस्पताल बि असां कोन्हे भा। पोइ बीमारी में अमा केॾांहुं वञो। असीं बीमारीअ में वेंदा आहियूं जाती वेंदा आहियूं बदीन वेंदा आहियूं। हा जजी बीमारी अला पना ॾे झटके भेजी थींदी आहे त हैदराबाद बि बचा खणी वेंदा आहियूं। अमा गुज़र सफ़र छाते थिए। गुज़र सफ़र असांजो ई के 2-3 ढोर माल जा आहिनि उन ते कंदा आहियूं। पाणी असां वटि आहे कोन अदा पोइ उन मां गुज़र सफ़र करियूं पिया। अलाह ॾे पियो बचा वीचारा मज़ूरी कंदा आहिनि पोइ उन मज़ूरीअ मां पेट पारियूं पिया। अमा बारिशूं जो पंहिंजो थियनि थियूं त पोइ तव्हांखे तकलीफ़ त थींदी हूंदी। बाबा पोइ असांखे तकलीफ़ थिए थी पोइ हिकु खंड जा भुंगा आहिनि पोइ अलाह बचाए थो त हुन में बचियो वञो। रमज़ान कहिड़ा हाल अथई। अलाह जो शुक्र आहे। तबियतूं कीअं आहिनि। शुक्र आहे। कीअं पियो वक़्तु गुज़रे साहिल बसि पट्टी जो तुंहिंजे ॻोठ वक़्तु जो। मिड़े गुज़ारो पियो हले हिते त का शइ कोन्हे। हा हा छा कोन्हे कुझु बाबा हिते हिकिड़ो त पाणी जी तकलीफ़ आहे पाणी आहे कान। हा। आबादीअ जो पाणी नथो थिए ऐं ॿियो त हीअ साहिली पठी आहे ऐं समुंड जो जेको पाणी अचे थो उहो ज़मीनूं ख़राबु करे थो। बंद न आहे सम नाली न आहे काईंदो अचे बिल्कुलु ऐं सम नालियूं बि कोन्हे जो पाणी जो निकास हुजे ऐं तंहिंखां पोइ पीअण जे पाणी में आज़ार में आहियूं। ॿियो असां त अस्पताल बि कान्हे ऐं मुक़ाम जूं मोरियूं बि न आहिनि। मोरी बि चवंदा उहो थी वेंदी हा पथर लही विया न उहा मोरी मुक़ाम जी थींदी। चवंदा वक़्तनि जो लथल आहे पथर न अॻु में थोरो पाणी हो न इन ई जे लाइ करे उन्हनि गलत कई। हिन ॻोठ जी स्कूल जी छा सूरत हाल आहे। स्कूल हींअर लाहे विया आहिनि छित ॿित लाहे विया आहिनि स्कूल हिन जे पकी बिल्डिंग आहे। हा ठेकेदार लाहे वियो आहे अञा आयो कोन आहे पोइ ॾिसे कॾहिं थो अचे। भला सुई गैस अथव। कुझु बि न सुई गैस हिते कान्हे कुझु बि कोन्हे ऐं गटर नालियूं बि कोन्हे बिजली बि कान्हे। पोइ बाबा वोट त ॾींदा हूंदव न। बाबा वोट त असांजी मजबूरी आहे पाकिस्तान आहे त अमानत आहे वोट ॾियणा आहिनि। वोट भले ॾियो असां तव्हांखे झलियूं नथा पर मसइलो आहे त जिन खे वोट ॾियो था त उन्हनि सां उनखां कम बि त वठो न। कम उहो थोरा मामूली कम हल्का सल्का कनि था असांजा
बाक़ी या लाइट या इहा शइ आहे ई कान नौकरियूं घणनि माण्हुनि खे ॾिनियूं अथनि? नौकिरियूं हिते 5-6 माण्हू नौकिरीअ वारा आहिनि। 5-6 कहिड़ियूं नौकरियूं अथनि? हुते मास्तरियूं आहिनि उन जूं। मास्तरियूं हिन ई ॻोठ में? हा नहीं घटि स्कूल लभे कोन मास्तरियूं छा थी था कनि? स्कूल आहे, स्कूल हींअर टुटी आहे मथां छितूं बितूं हींअर टोड़ियूं। अच्छा पर पहिरियों नए हलंदो से हो? ठहंदी हा ॿार पढ़ंदा हुआ हुन में? बिल्कुलु ॿार इलाही पढ़नि था। ॻोठ में बीमारियूं कहिड़ियूं आहिनि? बीमारियूं त साईं हाणे बुखार आहिनि, तप आहे, ॿियो वरी बुखार इहे अखियूं ॿखियूं माण्हू ॾुखियूं पयूं आहिनि ॿियनि बीमारियुनि खां साई अलाए बि चवंदा आहे। साई बि कंहिं छित ते माण्हू चंद माण्हूअ खे आहे। टीबी जा बि मरीज़ ॿुधो अथमि? टीबी जा मरीज़ आहिनि, है न? आकड़ो ॿ हो। त पोइ इहे एॾियूं बीमारियूं आहिनि, उनजे लाइ को सरकार मदद कई अथव? कुझु बि कोन कयो। पोइ आख़िर इहो केसि ताईं थींदो त सरकार मदद बि न करे, असीं वोट बि बसि असां हाणे पंहिंजे ख़र्च ते पिया करियूं, बाक़ी सरकार जो त असां कोन था करायूं। बाबा हाणे उहे ख़र्च बि केसि ताईं पूरा कंदो? हाणे त जेसि मच्छियुनि ते बि कब्ज़ा आहिनि, पहिरियां ठीकु आहे, वरी हाणे कब्ज़ा। ठीकु आहे, कब्ज़ा उहो उन जो मर्ज़ी आहे। तव्हां बि त कुझु माण्हू माना मच्छी जो शिकार कनि था न? असांजा माण्हू कनि था, सो साल में हिकिड़ो 2 चकर कनि था। हा पोइ बाक़ी गुज़र सफ़र कहिड़ी ॻाल्हि? ये असांजी ज़मीन जो मसालो आहे, उन ते असांजो गुज़र सफ़र हूंदो आहे। पोइ काठ मज़ूरी ऐं या वरी या मुर्गियुनि जा फार्म वार्म निकिता आहिनि, पोइ उन ते छोकिरा वेंदा हलिया आहिनि। उते पघार घणी थी मिले? पघार 10,000 रुपया महीनो मिलंदो आहे। 10,000 रुपया? हींअर 18,000 रुपया त ऑफिशियल पघार आहे। साईं आहे त असांखे त 10,000 आहे। थोरो थोरो हाणे इहे सभु मसाला जेके तो ॿुधाया, जी इन्हनि मसइलनि जो को हल बि आख़िर हूंदो या न? हल त हुकूमत कंदी आहे, असां ग़रीब माण्हू छा कंदासीं? पर हुकूमत जॾहिं ज़ोर विझिबो तॾहिं कंदी न। बिल्कुलु। हाणे को ॻोठ में का कमेटी वामेटी ठाहींदो? ॻोठ में कमेटी ठाहींदासीं, पाण में सलाह मशवरो करे पंहिंजी चूंडियल नुमाइंदनि ॾांहुं वञो, उनखे चओ दरख़्वास्तूं ॾियो, को DC साहिब सां मिलो। जी जी ईअं कबो न? लाज़िम औलादड़ो आहे? 5 पुट आहिनि, शुक्र अल्लाह जो। कमाइनि था? हा मज़ूरी कनि था, वीचारा कमाइनि था। तोखे पैसा ॾींदा आहिनि या? आहिनि मूंसां गॾु आहिनि। हा उन्हनि गॾु जो अॻुवान आऊं आहियां, जेके आणीनि सभु मूंखे ॾींदा तुंहिंजे हथ में ॾींदा आहिनि। नाले भाई कहिड़ा हाल अथई? दामन बाबा। गुलाम रसूल नालो अथई न? हा मुंहिंजो नालो बि गुलाम रसूल आहे। सही सही। छा कंदो आहीं? मज़ूरी कंदा आहियूं। कहिड़ी मज़ूरी? ये फार्म ही कुकड़ियुनि जा फार्म जेके हा आहिनि? हा। घणो महीनो थो मिले? 10,000 15,000। 10,000 15,000 था हा। मिलनि। त उन मां गुज़र सफ़र थियो वञे? हा थियो वञे। भला ॻोठ में सुई गैस अथव? कोन्हे का बिजली? का शइ कोन्हे। का नंढड़ी अस्पताल? न न का शइ कोन्हे, खाली स्कूल आहे। स्कूल आहे सो बि त अञा हाणे वरी ठहे पियो न नए सिरे सां? हा नहीं सर। पोइ ॿारड़ा पढ़ाईंदो? हा हाँ हा। तो शादी कई आहे? न हाणे शादी कंदे? हा है न? घणा भाइर आहियो तव्हां? 5 आहियूं। 5 आहियो? 5 ई मज़ूरी था कयो? हा। ॾाढो भलो। तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? रमज़ान। रमज़ान जो पुटु रही? हा। हाँ ॾाढो सुठो। हाणे हिते जॾहिं बारिशूं पवनि थियूं त कहिड़ी सूरत हाल थी बीहे? हिते बोर्ड अचे थी। ॿोॾि थी अचे? हा। उन में बीमारी बड़ी में त ॾाढी तकलीफ़ थींदी? हा वॾी तकलीफ़ थी, पके त निकिरंदा तॾहिं। तॾहिं बि तकलीफ़ थी थिए हा न? हा। नाज़रीन, मोहम्मद इस्माइल समेत जी वस्ती यूनियन काउंसिल कड़ मलक तालको जाती ज़िले सिजावल में अचे थी। ये क़दीम वस्ती जातीय शहर खां ॾखिण तरफ़ 18 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, जॾहिं त समुंड खां उत्तर तरफ़ 10 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हीअ वस्ती मौजूदु आहे। हिन वस्तीअ में सिर्फ़ु समे जा बिरादरी जा माण्हू रहनि था ऐं हिन वस्तीअ में 50 खां मथे घर ॿुधाया वञनि था ऐं आबादी बि 5 खां 700 जे विच में ॿुधाई वञे थी। नाज़रीन, हीअ वस्ती जेका साहिली पट्टी जी वस्ती आहे, उहा ज़िंदगी जे केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिन वस्तीअ जो स्कूल उहो कोन हलंदो हुयो, हाणे नए सिरे सां उन्हनि खे उहो स्कूल ठाहे ॾिनो पियो वञे ऐं सुई गैस हिन वस्तीअ में बिन्ह कोन्हे का, वाटर सप्लाई जी का बि स्कीम कोन्हे का NGO हिननि खे को हिकिड़ो नलको ॾेई वई हुई, जंहिं ते सॼो ॻोठु, एॾी वॾी आबादी जो ॻोठु उन नलके ते गुज़ारो करे थो। ऐं हिन वस्तीअ में डिस्पेंसरी कोन्हे का, हिन वस्तीअ जूं घटियूं पकियूं कोन्हनि, ड्रेनेज जो को निज़ाम कोन्हे ऐं हैरत जी ॻाल्हि आहे त हीअ वस्ती हिन जदीद दौर में बिजली जी सहूलियत खां महरूम आहे। हिननि माण्हुनि जो जेको घणो तणो गुज़र सफ़र आहे, उहो हिते जेके फार्मी मुर्गियूं आहिनि, उन जा जेके फार्म आहिनि, उहे उन्हनि ते हू मज़दूरियूं कनि था, जिथे हिननि खे माहवार जेको पघार मिले थो उहो बि तमामु थोरो थो मिले। 9 खां 10,000 जे विच में हिननि खे पघार मिले थो, पर बुख ऐं बदहाली जे करे हू मजबूर आहिनि उते बि हू
पंहिंजी नौकरी कनि था ऐं पंहिंजी मज़दूरी कनि था। नाज़रीन, ही साहिली पट्टी जी जेका बस्ती आहे उहा तमामु घणो ग़रीब आहे ऐं हिननि वटि वसीलनि जी खोट आहे ऐं कुझु माण्हू मच्छीअ जो शिकार बि कनि था, पर मच्छी जे शिकार जे लाइ बि हिननि सां तमामु वॾा मसइला आहिनि। पहिरियां ठेकेदारी निज़ाम हुयो जेको ख़तमु थियो, उन जे ख़तमु थियण खां पोइ वरी कब्ज़ेगिरी जो निज़ाम शुरू थियो ऐं तर जा जेके भूतार आहिनि उहे सभिनी तड़नि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। नतीजे में ही माण्हू मच्छी मारण जे लाइ बि ख़ुदि मुख़्तियार न आहिनि, बल्कि उन्हनि खे उते मज़दूरी करणी पवे थी। हिन बस्तीअ में गुरबत तमामु घणी आहे, तंहिं करे कारी साई, मलेरिया, TB, चमड़ी जूं बीमारियूं ऐं ॿियनि अनेक बीमारियुनि जो हिते ॼण त देरो ॼमायल आहे। नाज़रीन, मोहम्मद इस्माइल समेजो जी वस्ती जा किस्सा ऐं कहाणियूं अव्हां ताईं पहुता। अलमनाक किस्सा इहे आहिनि त हितां जा माण्हू पंहिंजो केस बि पेश नथा करे सघनि। हिननि खे इहा बि ख़बर कोन्हे का त हिननि जा बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि ऐं हीअ सम्झनि था जेकॾहिं हिन को नंढड़ो कमु थी मिले थो त हीअ सम्झनि था त असां ते भोतार साहिबु तमामु वॾो अहसान कयो आहे, पर हिन खे इहा ख़बर कोन्हे का त हिननि जे ई टैक्स मां हीअ जेको माचीस ख़रीद कनि था उन ते बि टैक्स अदा कनि था। हिननि जे ई टैक्स मां हिननि खे जेके थोरा थका कम मिलनि था, पर जेकॾहिं असां चङी तरह सां जाइज़ो वठूं ऐं असां जेको जाइज़ो वरितो ऐं अव्हां खे असां ॾेखारियो त हिननि जो को बि बुनियादी कमु न थी सघियो आहे। हिते बेरोज़गारी आहे, हिते बुख आहे, बदहाली आहे, माण्हुनि खे नौकरियूं कोन्हनि, हिते इंडस्ट्री जो क़याम कोन थो आंदो वञे। हालांकि साहिली पट्टी आहे, हिते कारखाना क़ाइमु करे सघजनि था, हिते तमामु वॾो सरकार कमु करे सघे थी, पर सरकार कुझु बि न कयो आहे। नतीजे में हितां जा हज़ारे माण्हू उहे बेरोज़गारी खे मुंहुं ॾियनि था, बुख ऐं बदहाली खे मुंहुं ॾियनि था ऐं केतिरा माण्हू हिननि वस्तियुनि जा उहे लॾे सिंध जे ॿियनि शहरनि ॾांहुं वञनि था, उते वञी था मज़दूरियूं कनि। न त को ज़मानो हुयो त साहिली पट्टी जा माण्हू सभिनी खां वधीक अमीर हुआ ऐं हिते मच्छीअ जो वॾे पैमाने ते शिकार थींदो हुयो, झींगे जो शिकार थींदो हुयो, ॿी बि आबी जेका जीवत आहे उन जी बि ज़रूरत हूंदी हुई, उन जो बि शिकार थींदो हुयो ऐं हिते माण्हू इंतिहाई घणा शाहूकार ऐं ख़ुशहाल हुआ। पर अलाए कहिड़ो वक़्तु वरियो, अलाए कहिड़ो वाह वरियो जो ही माण्हू उहे पंहिंजो माज़ीअ जो ओज विञाए चुका ऐं हाणे हीअ गुरबत जी लकीर खां बि हेठि वारी ज़िंदगी गुज़ारनि था। अनेक NGOs आहिनि, अनेक इदारा आहिनि जेके दावेदार आहिनि त हुननि थर खां वठी डेल्टा जी समूरी पट्टी में वॾो कमु कयो आहे, पर नाज़रीन अव्हां हिते ॾिठो त माण्हुनि वटि पीअण जो मिठो पाणी बि कोन्हे। ऐं समेजन जी हिन वस्तीअ मां अव्हां खां मोकिलायां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।